इते अहम खबर शेयर करायूं। करोड़ें रुपया किथे खर्च थिया। डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर घोटकी ऐं एग्जीक्यूटिव इंजीनियर आपाशी जी मिली भगत तहत फंडन जे इस्तेमाल जी जांच लाइ 3 रुकनी जांच कमेटी कायम कई वई आहे। एमडी सीडा प्रीतम दास, डायरेक्टर एरिया वाटर बोर्ड घोटकी शबीर अहमद भुट्टो जी सरबराही में कमेटी कायम कई। असिस्टेंट डायरेक्टर्स अब्दुल हक लाखो, मोहम्मद सिद्दीक मेंबर हूंदा। जांच कमेटी एग्जीक्यूटिव इंजीनियर घोटकी तारिक महमूद पारां M&R जे मद में खर्च कयल 12 करोड़ रक़म जे 7 ॾींहनि अंदर जांच करे रिपोर्ट फराहम कंदी। हिकु भेरो ॿीहर रवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, करोड़ें रुपया किथे ख़र्च थिया। डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर घोटकी ऐं एग्जीक्यूटिव इंजीनियर आपाशी जी मिली भगत तहत फंडन जे इस्तेमाल जी जांच लाइ 3 रुकनी जांच कमेटी कायम कई वई आहे। एमडी सीडा प्रीतम दास, डायरेक्टर एरिया वाटर बोर्ड घोटकी शबीर अहमद भुट्टो जी सरबराही में कमेटी कायम कई। असिस्टेंट डायरेक्टर्स अब्दुल हक लाखो, मोहम्मद सिद्दीक मेंबर हूंदा।